अहम खबर असां शेयर करे रहिया आहियूं। तंगवाणी शहर में हथियारबंदनि हथां राइस मिल जो चौकीदार अगवा थी वियो आहे। हथियारबंद हाजी नूर राइस मिल में चौकीदार मोर खान गुजराणी के अगवा करे विया। इतला थाने ते ॾिनो वियो आहे। अहम खबर असां शेयर करे रहिया आहियूं। तंगवाणी में शहर में हथियारबंदनि हथां राइस मिल जो चौकीदार अगवा थी वियो आहे। चौकीदार हाजी नूर राइस मिल में चौकीदार मोर खान गुजराणी के अगवा करे विया। थाने ते इतला थियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे तंगवाणी में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर साबिर बहलकानी। जी साबिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तंगवाणी में हाजी नूर मोहम्मद राइस मिल जो चौकीदार मोर खान गुजरानी के नामालूम हथियारबंद अगवा करे या वारसन पारां महबूब गुजरानी आवाज़ टीवी के बुधायो त मोर खान गुजरानी रात जो चौकी ॾेई सुबुह जो सवेर घर ईंदो हो। अॼु जॾहिं घर न पहुतो त उते जॾहिं वियासीं त उनजो मोबाइल नंबर पण बंदि हुयो ऐं हुनजा जेके आहिनि से चौकीदार जो लठ ऐं बैटरी जेको आहे सो खट मथां मिलियो। जंहिं बाद जेको आहे सो हुननि पुलिस खे इतला ॾिनी, पर पुलिस का बि कख बीणो न करे सघी। हिन वक़्तु जेको आहे सो वारिसनि पारां जेको आहे सो सिंध बलोचिस्तान रोड ते धरणो हणी रोड बंदि कयो वियो आहे ऐं जेके आहिनि से सभी गाॾियुनि जूं जेके आहिनि कतारूं ईंदड़ वींदड़ गाॾियूं जेके आहिनि उहे सभी गाॾियुनि जूं जेके आहिनि से कतारूं बीहजी वियूं आहिनि। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त जेसि ताईं पुलिस का ख़ातिर ख़्वाह असांखे कोई तसली नथो ॾिए तेसि ताईं असां रोड पंहिंजो खोलण खां इनकार करे छॾियो हुननि। जी ठीक है साबिर, अवां जी मेहरबानी अपडेट करण लाइ।